सोभोदेरो थाणे जी हद समी भरिसां गादी ॻोठ जी रहवासण अफ़साना ज़ाल मोहम्मद इस्माइल हत्तार मीडिया वारनि खे ॿुधायो त अॻूणो मुड़ुसु शेर अली हत्तार मूंखे 3 साल अॻु ज़बानी तलाक ॾेई छॾी आहे। जंहिंजा शायदि गवाह बि मौजूदु आहिनि। हाणे मूं 2 ॾींहं अॻु गंबरटी अदालत में मोहम्मद इस्माइल पुट राज़ी ख़ान हत्तार सां शरई तरीक़े सां पंहिंजे अज़ीज़नि जे रास्ते सां निकाह कयो आहे। मुंहिंजो अॻूणो मुड़ुसु कूड़ो बहितान थो हणे त मां हिन जे भाणेजे सां शादी कई आहे। मुंहिंजे अॻूणे मुड़ुसु वटि घर ही कोन हुयो। शादी करण खां बाद में मां पंहिंजे भाइरनि वटि रहंदी हुयसि। भाइर मूंखे ख़र्च ॾींदा हुआ। अॻूणो मुड़ुसु मूंखे 3 साल अॻु ज़बानी तलाक ॾेई छॾी हुई। हाणे मां कोर्ट में पंहिंजे अज़ीज़नि जे रास्ते सां निकाह कयो आहे। अॻूणो मुड़ुसु शेर अली हत्तार अजाई कूड़ी बोगस वावेला करे रहियो आहे। मूंखे अॻूणे मुड़ुसु मां ख़तरो आहे। मूंखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं ही बयान रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्त सिर कम अची सघे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।